अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां मोहतरम मुमताज़ लाशारी जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं त माना हू रागी कहिड़े क़िस्म जो आहे ऐं कहिड़े फ़न जो मुज़ाहिरो थो करे ऐं आवाम हुनखे कहिड़े हिसाब सां चाहे थी ऐं केतिरे क़दुरु चाहे थी। दोस्तों मोहतरम मुमताज़ लाशारी जेको आहे माण्हुनि में माना हिकिड़ो कलाम त ॻाए थो ऐं पंहिंजे कला जो मुज़ाहिरो त करे थो, राग बि ॻाए थो, पर गॾोगॾु माना हिकिड़ी तबलीग बि ॾिए थो, दीन जी तबलीग ॾिए थो। माना असां हिनखे इहो ई त चवंदासीं तबलीग मतिलबु माना छा आहे, जो माण्हुनि में हिकिड़ी जागरता पैदा थो करे, जागरता पैदा करे थो त बाबा तव्हां मोहबतूं विरहायो, अमन विरहायो, चाहतूं विरहायो, प्यार मोहबत कयो, पाण में भाइर आहियो, सभु इंसान आहियो, त माना तव्हां विढ़ो न, कंहिं पाण में झेड़ो न कयो, झटो न कयो, कंहिंसां खूनरेज़ी न कयो, को कंहिंजे ख़िलाफ़ु न ॻाल्हाए, बसि हिते धरती ते अमन कयो, कंहिंसां झगड़ा न कयो, क़बीलाई झेड़ा न कयो, नफ़रतूं न फैलायो। ऐं हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, तव्हांखे बि असांखे बि मरणो आहे, असां पखी वांगुरु आहियूं, उॾामी वेंदासीं, बसि ख़बर ई कान पवंदी त हिकिड़े ॾींहुं असां उॾामी हलिया वेंदासीं। माना अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए ऐं माण्हुनि जा दिलि जीते थो ऐं माण्हुनि जे अंदरि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे माण्हुनि खे ज़बान ताईं पुॼाए थो, पंहिंजे कला में माना हुनखे तबलीग थो करे। जेके हू आम माण्हू त जेको ॻाल्हि चवंदासीं त हू मञींदो ई कोन न, चवंदो आहे मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो, मञींदो ई कोन, हुनजो ॻाल्हि दिलि तस्लीम ई न कंदो। पर जॾहिं मौसीक़ी जे अंदाज़ में माना हू तबलीग थो करे पंहिंजी, त माण्हुनि जे दिलि में ॻाल्हि वेहे थी, ज़हननि में वेहे थी, ऐं हुनजा दिलि ज़हन उहे ॻाल्हि खे क़बूल था कनि ऐं हुननि माण्हुनि में वरी तब्दीली अचे थी, माण्हू वरी बहितरीनु इंसान थियनि था, सुठा इंसान थियनि था, सुठा माण्हू थियनि था ऐं मुआशिरे जे लाइ माना जेको आहे माना साज़गार थियनि था, मुआशिरे जे लाइ माना ज़हमत कोन था थियनि, मुआशिरे लाइ जे लाइ माना रहमत थी था वञनि, पाड़े जे लाइ रहमत थी था वञनि। माण्हू जॾहिं इहे अहिड़ी ॻाल्हि ॿुधे थो ऐं अहिड़ो जेको कला जेका आहे उहा ॿुधे थो त हुनजे रूह में उहा ॻाल्हि वेही थी वञे त वही जेको फ़नकार जेको आहे इहे कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे, अलाह वारियूं ॻाल्हियूं थो करे, दीन वारियूं ॻाल्हियूं थो करे, सुठी माना हिकिड़ी असांखे सबक़ थो ॾिए त बाबा हीअं कयो, हीअ न कयो, हीअ बुरी ॻाल्हि आहे, हीअ सुठी ॻाल्हि आहे, हिन में फ़ाइदो आहे, हिन में नुक़सानु आहे, ऐं हिन सां तुंहिंजी इज़त वधंदी, हिन सां इज़त घटंदी, ऐं हिते रहणो केर बि कोन्हे। माना इहे ॻाल्हियूं ॿुधाए थो त माण्हू खे हर शइ यादि थी पए, हिनखे मौत बि यादि थी अचे, बीमारी बि यादि थी अचे, सिहत बि यादि थी अचे, एहसास बि थिए थो, उमेद बि थिए थी, अलाह बि यादि थो अचे, रसूल बि यादि थो अचे, अहल बैत बि यादि था अचनि ऐं दरवेश बि यादि था अचनि, अलाह वारा बि यादि था अचनि ऐं हिक ॿिए जो अहसासु थिए थो। दोस्तो वॾे नंढाई जो अहसासु थिए थो, वॾे जो क़दुरु थिए थो, माउ पीउ जो क़दुरु थिए थो। इहा हुनजी कला में माना इहो सेखारियलु आहे, इहो सबक़ु थो ॾिए, हर ॻाल्हि जो माना सबक़ु ॾिए थो पंहिंजे कला में, पंहिंजे फ़नकारी में, पंहिंजे राग में। दोस्तो चवंदा आहिनि त मौसीक़ी जेका आहे रूह जी ग़िज़ा आहे, वाक़ई पाकीज़ा मौसीक़ी रूह खे राहत ॾींदी आहे। इहा इंसानी कैफ़ियत हूंदी आहे त हू कॾहिं ख़ुशियुनि जी समुंड में तरणंदो आहे त कॾहिं वरी ग़मनि जे दरिया में गोता खाईंदो आहे। जॾहिं अंदरि जी उधमनि खे उजामण ख़ातिर मौसीक़ी तरफ़ लाड़ो रखंदो आहे त मौसीक़ी मज़ो ई मन जो मुंझो लाहे तिनखे तस्कीन बख़्शियो छॾे। दोस्तो क़दीमी दौर जी मौसीक़ी क्लासिकल फ़नकारनि जी आवाज़ में अॼु बि कल्ह वांगुरु नई निकोर रूहानी राहत मुयसरु करे थी। अॻूणा ख़ान साहब फ़नकार उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उस्ताद बीबो ख़ान, उस्ताद जुमन अली, मास्टर चंदुर, उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं ॿिया अहिड़ा मौसीक़ी जा माहिर कलाकार हुआ जो अहिड़नि सुरीलनि फ़नकार जो रूह परवर राग ॿुधी अंदरि जो इंसानु ठरियो पए पियो। सुरीला ॿोल सदाईं ज़हन खे पंहिंजी आगोश में आणियो छॾनि। मोहतरम मुमताज़ लाशारी साहिबु हक़ीक़ी राग क्लासिकल अंदाज़ में ॻाए राग जी ॼाण वारनि जूं दिलियूं बहलाए रहियो आहे, रिझाए रहियो आहे। हू दादन फ़क़ीर, अहमद ख़ान मदहोश, राशिद मोराई, अब्दुल ख़ालिक अब्द, अब्दुल रहीम अज़मी, गनी गमदल, इरशाद चांडियो, मर डबाई, मुश्ताक बुखारी ऐं ॿियनि भलोड़ नामियार शाइरनि जी शाइरी ॻाए सिंध वासियुनि जूं दिलियूं क़ैद करे छॾियूं आहिनि। हक़ीक़त में मुमताज़ लाशारी हिन मुआशिरे में राग वसीले तबलीग शुरू कई आहे। इस्लाही शाइरी ॻाइण फ़नकार ऐब सम्झंदा आहिनि, पर
मोहतरम मुमताज़ लाशारी के हर तरह ख़राज चशीन पेश कंदे मुबारकबाद ॾिजे थो, जेको नौजवान तबके जी माना इस्लाह करे रहियो आहे ऐं नौजवान तबके जी जेका इस्लाह जी ख़ातिर पाकीज़ा मौसीक़ी ॻाए मुआशरे जी इस्लाह करे ऐं बहितर माहौल बणाए रहियो आहे। हिन माहौल में जॾहिं इंसान जो दुश्मन बणिजी जानवर जीअं हिक ॿिए खे खाए रहियो आहे, उन्हनि खे मौसीक़ी ज़रिए सुहिणी सलीक़े प्यार मोहबत सां रोकींदे चवे थो त अदा माण्हू न मार कुझु लछण त धार, रब ॾाढो अथई मारे पुछंदई। या वरी सिंध अंदरि सालनि खां वठी झेड़नि ऐं झगड़नि जी सूरत में सिंध अंदरि क़बीलाई झेड़ा एतिरो त ज़ोर वठी विया जो सवनि जी तादाद में बेगुनाह मासूम ॿार ॿुढा न्याणियूं ऐं जवान गोलियुनि जो खाज बणिजी विया। मुमताज़ लाशारी राग वसीले अहिड़नि त ख़ूबसूरत पैगाम ॾींदे चयो आहे त अदा साईं छॾ तूं क़बीलाई झेड़ा, ॿियनि जे चवण ते उजाड़िया अथई वेड़ा। केतिरनि सालनि खां हलंदड़ ज़िले कशमीर अंदरि ओगाही तेगाही तकरार ऐं ज़िले खैरपुर में 10 सालनि खां हलंदड़ उजण ऐं नारे जा तकरार जो ख़ात्मो बि इन ॻाल्हि जा मिसाल आहिनि। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जो इहो पैगाम ॿुधी रंग चढ़ियल ज़हन खुली विया। रंग चढ़ियल माना जेके ज़ंग चढ़ी वियो जिन खे उहे ज़हन ई खुली विया ऐं केतिरनि ई झेड़ींदड़ धुरियुनि तकरार करण खां हथ खणी पाण में सुलह कयो आहे। मोहतरम मुमताज़ लाशारी जा चयल लफ़्ज़ त मुंहिंजी सिंध में बदअमनी ऐं क़बीलाई तकरारनि जी बाह भरियल आहे। मां सम्झां थो त मुंहिंजो ई पैगाम ॿुधी इहा बाह घटिजी वेंदी। संदसि चयल लफ़्ज़ बिल्कुलु केतिरनि ई माण्हुनि जे ज़हन ते असरु छॾियो। खोड़ सारनि तकरार कंदड़ धुरियुनि पाण में सुलह कयो आहे ऐं वधीक बि उमेद रखिजे थी। इहो क्रेडिट संदसि ॾांहुं वञे थो जंहिं अहिड़ो पैगाम पहुचायो आहे। दोस्तो मुमताज़ लाशारी दिलि जो सखी, महिमान नवाज़, ज़बान जो सचो, वाइदे जो पको ऐं खरो इंसानु आहे। हुनजी सच सां संगत ऐं कूड़ सां कुल्फ़त आहे। उहो हर कंहिंखे मुंहं ते सच चई ॾींदो आहे। सदाई मुंहं ते मुस्कुराहट हूंदी अथसि। नंढे तोड़े वॾे खे गल लाइ अहिड़ी त गल गिराटी पाई मिलंदो आहे जो हिकु भेरो मिलण खां पोइ साणसि बार बार मिलण लाइ दिलि उतावड़ी रहंदी आहे। दोस्तो मुमताज़ लाशारी हर इंसान खे हर हिकु जहिड़े नज़र सां ॾिसंदो आहे। हुन वटि तख़लीक़ लाइ तमामु घणी अहमियत ऐं अफ़ादियत हासिलु आहे। कोई शाइर आहे त खेसि जी में जायूं ॾींदो आहे। जिते खेसि दोस्तनि तरफ़ां सोना ताज पराया वञनि उते मिसकीननि जी छा हैसियत हूंदी। पर हुन वटि पैसे खे का बि अहमियत हासिलु न आहे। अणगणियुनि ख़ूबियुनि जो मालिक सिंध जो ई वाहिद फ़नकार आहे जंहिंजा ॻायल कलाम हर महफ़िल खे ज़ेब बख़्शींदा आहिनि। मुमताज़ लाशारी साहब सभिनी खे जीअ में जायूं ॾींदड़ सबाजड़ी तबियत जो मालिक कलीलो इंसानु आहे। छा रब करीम संदसि जे आवाज़ में अञा बि वधीक सुरूर ऐं लुत्फ़ पैदा करे त जीअं हू ॿुधण जूं दिलियूं ठारींदो रहे। दोस्तो ही अहिड़ा फ़नकार जेके हूंदा आहिनि उहे सदियुनि में पैदा थींदा आहिनि, जेके माना आवाम जो दिलि जीते वेंदा आहिनि। आवाम जी जज़्बनि जी जेका आहे माना सही तर्जुमानी कंदा आहिनि। दोस्तो मुमताज़ लाशारी जेको आहे उन्हनि फ़नकारनि में आहे। तमामु बहितरीनु इंसानु आहे, तमामु भलो इंसानु आहे, तमामु अख़लाक वारो किरदार वारो इंसानु आहे। ऐं हुनजे अख़लाक किरदार खे ॾिसी माण्हुनि में सुजागी पैदा थिए पई, माण्हुनि में फ़िक्र पैदा थिए पई ऐं माण्हू पंहिंजे पाण खे माना सही राह ते आणनि पिया, सिधी राह ते आणनि पिया ऐं माण्हू सुधरनि पिया। माण्हू बुरायूं छॾनि पिया, ग़लति कमु छॾनि पिया ऐं उन्हनि में अहसासु पैदा पियो थिए, हिक ॿिए जे लाइ अहसासु पैदा पियो थिए, हिक ॿिए जे लाइ रहम पैदा पियो थिए, हिक ॿिए जी मदद जो जज़्बो पैदा पियो थिए। दोस्तो अहिड़ा फ़नकार जेके आहिनि सदियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं इहे माना उहा ख़ुशनसीब माउ आहे जंहिं मोहतरम मुमताज़ लाशारी जहिड़ा पुट ॼणिया। मां हिननि खे सलाम थो पेश कयां मुमताज़ लाशारी साहब खे। अल्लाह पाक हिन खे सदा सलामत रखे, ख़ुशि आबाद रखे।
दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।